साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह त रब पाक पाण आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह जूं ॿ ज़ालूं ॿ राणियूं, हिकिड़ी नंढी हिकिड़ी वॾी, वॾीअ खे उमेदगारी। बादशाह चवणु लॻो त कंहिं नजूमी खे घुराइजे ऐं हिन जेको पेट में ॿार आहे मुंहिंजी ज़ाल राणी जे, इन जे बारे में ख़बरचार वठ। बादशाह चयो वज़ीर खे त वञ कंहिं नजूमी खे वठी आ। नजूमी खे बादशाह घुरायो, वज़ीर नजूमी खे वठी आयो त बादशाह सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हाणे मुंहिंजे हिन थियण वारे ॿार जे बारे में का भविष्य वारे माना हिसाब में ॿुधा त हिन जे सिस्टम में छा आहे, हीउ मुंहिंजे लाइ कीअं थींदो, छोकिरी आहे या पुटु आहे, ॿुधा। हाणे नजूमी पंहिंजो नजूम हलायो ऐं बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांजी ज़ाल वॾी राणी जे पेट में हिकिड़ो शहज़ादो आहे, पर हीउ सुभाणे तुंहिंजो कातिल थींदो ऐं पंहिंजी माउ सां शादी कंदो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी नजूमी खे चवणु लॻो त नजूमी चिरियो थियो हुई, छा पियो चवीं? हीउ सुभाणे मुंहिंजो कातिल थींदो ऐं पंहिंजी माउ सां शादी कंदो, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त नजूमी चवणु लॻो त बादशाह सलामत, मूं जेको बि पंहिंजो नजूम हलायो, नजूम मुंहिंजो कॾहिं बि कूड़ो कोन थियो आहे। तव्हांखे त ख़बर आहे जेको बि माना नजूमी कंदो आहियां, तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, साउ मुंहिंजी सही साबित निकिरंदी आहे। त बादशाह चयो नजूमी खे त नजूमी इन ॻाल्हि खे नथो मञां। चई बादशाह सलामत नथो मञी त वक़्तु तव्हांखे ॿुधाए छॾंदो ऐं जेको लिखियलु हूंदो ईअं ई थींदो। हाणे नजूमी त हलियो वियो, बादशाह खे अची ॻणती सतायो, चवणु लॻो त हीअ छा थी वियो। सोणे नेठि बादशाह जी जेका वॾी ज़ाल राणी उन खे उमेदगारी हुई, सो ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। सो चवणु लॻो बादशाह त हाणे जेकर इहो मुंहिंजो पुटु थींदो त पोइ इन खे माराए छॾींदसि। सुभाणे हीउ मुंहिंजो कातिल थींदो ऐं मुंहिंजी ज़ाल सां कंहिंसां शादी कंदो। इहो त अहिड़ो पुटु मूंखे, अहिड़ो औलाद मूंखे खपे ई कोन थो। सो नेठि राणी पंहिंजे पुट खे जनमु ॾिनो, बादशाह जो पुटु थियो। त बादशाह चवणु लॻो त हाणे हिन खे माराइजे ऐं इन खे मारे छॾिजे। बादशाह घुरायो वज़ीर खे, वज़ीर चवणु लॻो त वज़ीर वञ हिन खे फिलाणे हंधि कंहिं झंग में कंहिं अहिड़े इलाइक़े में वञ ऐं हिन खे हुते क़तलु करे छॾ, हिन खे मारे छॾ। वज़ीर चवणु लॻो त जेको बादशाह सलामत जो हुकुम। अब बादशाह उहो पंहिंजो पुटु उन वज़ीर खे ॾिनो। वज़ीर उहो पुटु खयो, सिधो आयो, हलंदे हलंदे तमामु परे कंहिं अहिड़ी जॻह ते आयो। सो हाणे उन महिल उन वज़ीर खे उञ तमामु जाम लॻी हुई। सो चवणु लॻो त पाणी जो किथे को ॾिसां बंदोबस्तु हुजे या करियां या पाणी पीआं, मूंखे उञ तमामु जाम लॻी आहे, पोइ इन छोकिरे खे मारियां थो। हाणे वज़ीर खे उञ तमामु जाम सतायो, हिते हुते पाणी ॻोल्हणु लॻो त नज़र पइजी वई हिकु बकराड़ ते। बकरियूं झंग में पिए चारियूं। सो हाणे उन बकराड़नि वटि पाणी वग़ैरह मौजूदु हो। सो वज़ीर आयो उन बकराड़ वटि, बकराड़ चवणु लॻो त बकराड़ उञ मूंखे तमामु जाम लॻी आहे, पाणी मूंखे पियार। बकराड़ चवणु लॻो त पाणी बिल्कुलु तव्हांखे आउं पियारियां थो, पर हीअ तो वटि नंढो ॿारु, तूं केरु, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई, उहो बि हिन झंग में। त हिते वज़ीर चवणु लॻो उन बकराड़ खे त ॻाल्हि ॿुध, आउं आहियां हिन बादशाह जो माना वज़ीर आहियां, हिन बादशाह जो जेको बादशाह आहे उनजो वज़ीर आहियां, हीउ उन बादशाह जो पुटु आहे। बादशाह मूंखे ॾिनो आहे, चवणु लॻो त वञी हिन खे मारे छॾ, छो त सुभाणे हीअ वॾो थींदो, बादशाह खे क़तलु कंदो ऐं पंहिंजी माउ सां शादी कंदो। हाणे इहा आहे ॻाल्हि, तंहिंजे करे हिन खे आउं मारणु पियो वञा। त बकराड़ खे रहम अची वियो। बकराड़ चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, हीउ तमामु मासूम नंढो ॿारु, छा तूं हिन खे मारींदे? तोखे रहम न आयो ऐं तोखे रहम कोन ईंदो या तूं हिन खे मारींदे? त हिते वज़ीर चवणु लॻो त बिल्कुलु रहम त मूंखे अचे थो, पर छा करियां, बादशाह जो हुकुम आहे। त हिते बकराड़ चवणु लॻो उन वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, आउं तमामु जाम परे आहियां, हिन बादशाह जी बादशाही खां बि परे वेठो आहियां कंहिं ॿी बादशाही में। तूं हीअं कर, इहो छोकिरो तूं मूंखे ॾेई छॾ ऐं आउं हिन खे खणियो थो वञा ऐं हिन खे निपाईंदसि पालींदसि। तूं हिन खे मारींदे कंदे इहो गुनाह तुंहिंजे सिर लॻंदो, इन खां बहितर त मूंखे ॾेई, आउं हिनजी ज़िंदगी बचाए हिन खे तमामु परे वठी वेंदसि। चई पोइ तूं हिन खे खणी वेंदे हलियो, पोइ बहरहाल आउं बादशाह खे छा चवंदसि, बादशाह खे छा ॾसियां त आउं छोकिरे खे मारियां। बादशाह चयो त मूंखे रत वग़ैरह खणी ॾिजी उन छोकिरे जो जंहिंखे मारे जी। सो ओॾी महिल बकराड़ चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, बकरियूं मूं वटि तमामु जाम आहिनि, हिकिड़ी बकरी तोखे ॾियां थो, उनखे मारे कोई हुनजो रत वग़ैरह खणी वञी बादशाह खे ॾिजां। सो हिते वज़ीर चवणु लॻो चलो ठीकु आहे। वज़ीर उन महिल उन बकराड़ खां पाणी खयो, पाणी पीतई, उञ उनजी लथी। छोकिरो ॾिनो उन बकराड़ खे, उतां बकरी काहीं, उन बकरी खे मारे करे उनजो रत खणी आई। वज़ीर निकितो, बकराड़ त हलियो वियो पंहिंजे हिसाब सां। हाणे वज़ीर आयो, बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, हीअ रत आउं खणी आयो आहियां, मूं तव्हांजे पुट खे मारे छॾियो। राणी जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त राणी
दाऊं ऐं रियूं करणु लॻी त हीअ अवां छा करे छॾियो। बादशाह हिते वधीक न पुछो। हाणे वॾा उहो छोकिरो बकराड़ वटि निपियो, माना वॾो थियो, हुन पालियो सांढियो संभालियो उन खे। तव्हांजो वञी छोकिरो 17-18 साल जो अची थी वियो नौजवान। बादशाह जो पुटु नौजवान थी वियो। हाणे होॾां बादशाह जी जीअं इहा ज़ाल हुई वॾी राणी, जंहिं उन छोकिरे खे जनमु ॾिनो उहो सा वई गुज़ारे। उन सदमे उन ॾुख में सो मरी वई हुई जंहिं उन छोकिरे खे जनमु ॾिनो। हाणे बादशाह जी नंढी ज़ाल नंढी राणी मौजूदु हुई। सो हाणे हिकु चकर उहो बादशाह चवणु लॻो त हाणे वञी शिकार को करे अचां। बादशाह पंहिंजो लश्कर कढियो। सो हाणे निकिता शिकार करण जे लाइ। हलंदा हलंदा कहिड़े परे इलाइक़े कंहिं झंग में अची पुॻा। छा ॾिसे बादशाह त हिकिड़ो हरण उते वेठो हुजे। बादशाह चवणु लॻो त इन हरण जो शिकार कजे। हाणे कुदरत सां उहो बकराड़ जो माना पुटु, उहो बादशाह जो असुलु पुटु उन बकराड़ रहंदो, सो उहो बि को निकितो उहो शिकार जे लाइ। उहो बि आयो, उन जी नज़र बि उन हरण ते पई। बादशाह जी बि नज़र उन हरण ते पई। हाणे छोकिरे न ॾिठो बादशाह खे, बादशाह बि न ॾिठो छोकिरे खे। बादशाह जीअं तीर चिटायो हेठि वेही ऐं जीअं तीर हयो उन हरण खे चरंदो पियो कहिड़े इलाइक़े में, माना अहिड़ी जॻह ते। छोकिरे बि उन हरण खे जेको आहे सो तीर हयो। कुदरत सां बादशाह वेठल हो। बादशाह जीअं उथियो, बादशाह वारो तीर वञी हरण खे लॻो ऐं छोकिरे जीअं तीर हयो सो ॿुड़ा वग़ैरह हेॾा होॾा आॾावा। सो उहो तीर जीअं बादशाह उथियो त हरण खे न लॻो, वञी उन बादशाह खे लॻो। बादशाह जॾहिं तीर लॻो त बादशाह वञी हेठि किरियो। बादशाह त मरी वियो। त पोयां लश्कर पुॼी वियो बादशाह जो। बादशाह माना मोह तीर लॻो त लश्कर न घुमाए वरितो, हिते हुते फिरी आया, अची इन छोकिरे खे झले वरितो। छोकिरे खे खणी आया ओरियां ऐं चवणु लॻा त तो असांजे बादशाह खे मारियो, तो उनखे क़तलु कयो। छोकिरो चवणु लॻो त मूंखे ख़बर कोन हुई त को बादशाह इन हरण खे तीर पे हयो ऐं हेठि नमियो वेठो। मूंखे त कुझु माना आॾ हुई, ॿुड़ा वग़ैरह हुआ झंग जा, मूं त तीर हलायो थिए हरण जे लाइ। सो बादशाह जीअं उथियो उहो तीर मुंहिंजो लॻी वियो उन बादशाह खे मूं हयो थिए हरण खे। सो हाणे बादशाह वारो तीर हरण खे लॻो, मूं वारो तीर बादशाह खे लॻो। मूं हासे करे बादशाह खे न हयो आहे। सो ईअं ई लॻी वियो आहे। त हिते उहो लश्कर जेके सिपाही वग़ैरह सभु हुआसीं चवणु लॻा त हाणे इन जो फ़ैसिलो तूं हल उते बादशाही में, उते महल में, उन तख़्त ते उते थींदो। सो हाणे हिते हिन छोकिरे खे वठी आया उन महल में। सो महल में वठी आया, अची राणी मौजूदु हुजे। राणी खे ख़बर पई, राणी हली आई। राणी चवणु लॻी हिन खे त हीउ तो तमामु ग़लति कयो, तो मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियो, मुंहिंजे मुड़ुस बादशाह खे मारे छॾियो। राणी हुजे हिकिड़ी त उहा मौजूदु हुई। हाणे छोकिरे खे त इहा ख़बर न हुई त को हीउ मुंहिंजो पीउ हो, हिन जे हथां ई क़तलु थी वियो। नजूमी जी जेका नजूम कयल हुई सा बिल्कुलु सही साबित थी। सो हाणे इन छोकिरनि जे हथां उहो बादशाह मरी वियो। हाणे राणी वग़ैरह घणी घोड़ा घोड़ा करणु लॻी। राणी चवणु लॻी त हाणे ही बादशाह जी बादशाही केरु हलाईंदो, तो मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियो बणिया ज़ालिम। पर हाणे तोखे आउं छॾींदसि कोन। बज़रिया मुंहिंजा 2 शर्त अथई। या त तूं उमिरि क़ैद जे लाइ क़ैद थी वञ, या क़ैद थी वञ, या तूं मूंसां शादी करे छॾ। हाणे इहे 2 ॻाल्हियूं आहिनि जेका तोखे क़बूलु पवे। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त ख़ाम खा ॾियणे न वठणे, बादशाह खे त मूं मारियो कोन्हे। सो ईअं ई इतफ़ाक़नि सां तीर लॻी वियो। ख़ाम खा वञी क़ैद में वञी वेंदसि। इन खां बहितर त हिन राणी सां शादी करे छॾियां। हाणे उहा राणी हिन जी वेगी माउ ऐं बादशाह त हिन जो माना सॻो पीउ जहिड़ो। वेगी माउ हुजे जेका जंहिं हिन खे जनमु ॾिनो, सा त राणी मरी वई। सो अबा नंढी राणी हिन छोकिरे सां शादी करे छॾी। सो हिन शादी थी वई, हीउ उते रहियो, बादशाही हलाइणु लॻो। सो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। उन नंढी राणी मञा माना जेको सो इन माना औलाद थियो इन छोकिरे मञा उमेदगारी थी वई। सो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रिया, उमेदगारी थी वई, मैना हुजनि। त राणी चवणु लॻी उन वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, वञी इन नजूमी खे वठी अचु ऐं इहो नजूमी अचे ऐं जेको मुंहिंजे पेट में ॿारु आहे, सो हाणे इन जे बारे में का ख़बरचार वठूं। नजूमी कहिड़ो नजूमी, उहो जीअं बादशाह खे नजूमी करे माना सॼी ॿुधाईसि। माना नजूमी आयो उते तो पंहिंजो नजूम हलाइणु लॻो। सो हैरत में पइजी वियो। सो चवणु लॻो त हीअ छा थी वियो, जेको थियणो न हो सो थी वियो, तमामु ग़लति थियो। राणी चवणु लॻी नजूमी खे त ॾे ख़बर छा मसइलो आहे, जो तूं सफ़ा माना हैरान थी वियो आहीं। त हिते नजूमी चवणु लॻो त राणी साहिबा तमामु ग़लति कमु थी वियो। चई आख़िर छा थियो, मूंखे ॿुधा त सही। चई थियो उहो जेको तुंहिंजे पेट में जेको ॿारु आहे सा आहे छोकिरी। उहा छोकिरीअ जो तुंहिंजो मुड़ुसु आहे सो आहे भाउ।
सो इहा ॻाल्हि जॾहिं राणी ॿुधी सां चवणु लॻी त हीउ छा थी वियो? चई न बसि ईअं ई आहे। चई मूं जेको बादशाह खे अॻु में नजूमी करे ॿुधाई हुई सा नजूमी साबित थी। सो ही बादशाह जो पुटु आहे तुंहिंजो मुड़ुसु ऐं तो हिन सां शादी करे छॾी, जेको लिखियलु हो सो ई थियो। तो राणी चवणु लॻी हीउ छा थी वियो? राणी चयो वज़ीर खे त वज़ीर तूं छा करे आहीं? तो त हुन छोकिरे खे मारे आयो हुई, पोइ हीउ वरी छा थी वियो? त हिते वज़ीर राणी खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त दरअसल हिन छोकिरे खे मूं मारियो कोन हो, बादशाह मूंखे हुकुम त कयो पर आउं खणी वियुसि कंहिं झंग में। सो ही छोकिरो मूं कंहिं बकराड़ खे ॾेई छॾियो। चई तो बकराड़ खे ॾेई छॾियो त पोइ तूं हिन बकराड़ खे घुरा छा? इहा ॻाल्हि सही साबित आहे, सची आहे। सो उन महिल उहो वज़ीर उन छोकिरे खां पुछा करणु लॻो बकराड़ जे नाले। सो ॾस पतो ॾिनी। सो बकराड़ खे वञी विया वठी आया। बकराड़ आयो, बकराड़ त पंहिंजे पुट खे सुञातो। पंहिंजो पुटु जेको आहे सो उहो बकराड़ जे पेरे पियो छो त हुनखे निपायो पालियो वॾो कयो। वज़ीर सुञातो बकराड़ खे। बकराड़ चवणु लॻो त बकराड़ ॻाल्हि ॿुध, मूं तोसां जॾहिं ॻाल्हि सॼी माना सच कई हुई, तोखे ॿुधायो त हीउ मसइलो हीउ आहे, ऐं पोइ बि तूं जेको आहे सो माना हिन बादशाही में आहे कंहिं। चई मूंखे ख़बर न हुई। बकराड़ चवणु लॻो त मूंखे ख़बर न हुई त को ईअं थींदो त हीउ बादशाह खे क़तलु कंदो हीउ छोकिरो, ऐं वरी बि पंहिंजी माउ सां शादी कंदो, वेगी माउ सां। सो हिन ॻाल्हि जी मूंखे ख़बर कोन हुई, जेको थी वियो सो थी वियो। सो हिते नजूमी चवणु लॻो वज़ीर खे, उन राणी खे चवणु लॻो त ॾिसो नसीब जी ॻाल्हि आहे, जेको लिखियलु हो मूं पंहिंजो नजूम हलायो, जेको लिखियलु हो सो थियो। अवां केॾी बि कोशिशि कई, छा बि कयो, पर अवां हिन खे मारण जे लाइ वियो पर हीउ बची वियो। छा मां छा थी वियो? जेका लिखियलु हूंदो नसीब में उहो ई थींदो। सो दोस्तो हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे, जेका बि शइ नसीब में लिखियलु हूंदी सा ज़रूरु थियणी हूंदी, असां थींदी लाज़मी। जेको बि लिखियलु हूंदो सो ईअं थींदो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।